नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरो में ख़बर ॾींदा हलूं त सईदो रिंद जे रवासिन पीरसन सावण रिंद पंहिंजे पुटनि नज़ीर रिंद, माशूक रिंद, असगर रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी सर्वे ज़मीन 8 एकड़ जेका ॾुगो फार्म तालका उमरकोट में आहे, जेका असां 2011 में 4 साल लाइ मकादे ते लाशारिन जेके ॾुगो फार्म जा रवासी आहिनि दर मोहम्मद लाशारी, ज़हूर अहमद लाशारी खे पोखाई लाइ ॾिनी हुई, जंहिंजो मकादो 2014 में ख़त्म थी वियो, पर हुन बावजूद बाअसर सियासी ज़ोर ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। असां थर जा वास्तो रखंदड़ गरीब आहियूं। असांजो गुज़र सफ़र इन बनी ते आहे। असां कोर्ट में बि वियासीं, पर उते मुसलसल सुनवायूं ॾिनियूं पियूं वञनि। हिननि एसएसपी उमरकोट, MP अमीर अली शाह ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त लाशारिन खां असांजी ज़मीन ते थियल कब्ज़ो छॾायो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। 2014 खां पोइ असांजो मकादो ख़तमु थियो, उन खां पोइ हिननि जो कब्ज़ो आहे। असांखे बेदर्द करे घरनि मां कढे छॾियूं। असां हिते वेठा आहियूं, परेशान आहियूं। महिरबानी करे असांजी अदालत कई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। 14 खां पोइ लाशनि जो कब्ज़ो आहे। असां मकादे ते ॾिनीसीं, 14 खां मकादो पूरो थियो। हाणे बनी मां निकिरनि था, असांजा घर ढाहे बनी खां असांखे कढे छॾियो अथनि। असां बेदर थी घरनि खां पराइनि दरनि ते पिया आहियूं। मिसकिन बचण असांजा गज़र सफ़र इन बनी ते हो, उहो बनी असां खसे, असां बुख ते कटूं पिया। असां सभिनि खे वसाउनि खे अपीलूं कयूं, पर कंहिं बि असांजी दांह फिराद कोन थी। हाणे अदलिया जो दर खड़काईंदासीं, महिरबानी करे असांखे इंसाफ़ मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।